अचो त दुनिया जे पहिरें फेमिनिस्ट शायर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। मतां मुठी छॾे पाणा प्रीतणो, खथोरीअ कणो मढ़े मढ़ज मुंहं में। किन रिसालनि मढ़ज मन में लिखियो आहे, जेको वधीक सही थो लॻे। ए पिरीं हाराए वेठल विञाए वेठल ससुई, मतां पिरीअ लाइ अंदर में वेठल प्यार खे छॾे ॾे। इहो प्यारु खथूरीअ जो कणो अथई, उनखे मन में मढ़े छॾ, मज़बूत ॿधी छॾ। कंहिंखां दुआ लिखाराए उन कागज़ खे मोचीअ खां चमड़े में मढ़ाए, पोइ वाॻीचीअ में पाइबी आहे। चेल या बांह सां ॿधबी आहे त जीअं उहो कागज़ ॻरी न वञे, फाटी न पवे, महफ़ूज़ रहे।